अस्सलाम वालेकुम, मैं बिलाल मज़ारी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल बिलाल मज़ारी ऐं मुंहिंजो फेसबुक पेज बिलाल मज़ारी। सो साईं अॼु राति जो टाइम हुयो ऐं फैक्ट्री में इलाही बोर पिया थियूं त वरी चीफ साहब चयो त अचो त तव्हांखे चांहि थो पीआरियां, पर चांहि किथे थो पीआरियां? बहरिया टाउन में। साईं मां बि बहरिया टाउन पहिरियों थो पहुं, यकीन कयो पहिरियों थो पहुं। तो पंहिंजे हिकिड़े सिंधी भाउ जो होटल आहे, त असां चयो त हिते चांहि बि पीऊं ऐं थोरो इंजॉय बि कयूं। असां सां गॾु साईं असांजा दोस्त बि आहिनि, मां तव्हांखे ॾेखारियां। साईं हेॾा नवीद भाई असां सां गॾु आहे ऐं हेॾा साईं चीफ साहब असां सां गॾु आहे। ॾाढो साईं अॼु साईं ॾाढो बहरिया टाउन खे इंजॉय कंदासीं। राति जो टाइम आहे, अगरि राति जो न कयोसीं त सुभाणे सुबुह जो हीउ व्लॉग हितां ई स्टार्ट थींदो। असां सां गॾु रहिजो साईं। अॼु जी सुबुह असांजी थी अथव बहरिया टाउन में ऐं बहरिया टाउन में घर में आहियूं। हाणे वञूं ॿाहिरि। हे ॾिसो साईं बहरिया टाउन अथव। सुकून वारो माहौल अथव हिते साईं, सुकून वारो माहौल अथव। कोई कंहिंखे न सुञाणे न छा, माना हिकिड़ो घरु आहे वरी होॾो घरु आहे त पोइ हुनखे कोई सुञाणे ई न। हेठां ईंदा पंहिंजी टिकटॉक जी वीडियो ठाहे वठनि त पोइ असां वञूं। साईं हिन महिल घर खां ॿाहिरि निकिता आहियूं ऐं बहरिया टाउन में आहियूं ऐं बहरिया टाउन खे इंजॉय कयूं था पिया। ऐं हाणे असांजी तयारी आहे साईं, कुझु सुबुह सां उथियूं नाश्तो वग़ैरह कयूं ॿाहिरि वञी करे। नाश्तो कराईंदो असांखे नवीद भाई। नवीद भाई सही हाणे मूंखे बि साईं तव्हां में उर्दू सिखणी छो जो तोखे जेको आहे सिंधी नथी अचे। न सिंधी अचे थी ॻाल्हाए ॾेखार। चोबा कुझु आहियो सभु ख़ैर आहे? हमरा सिंधी कोन ईंदी आहे, सेखारींदासीं सिंधी सेखारींदासीं यार खे इंशाअल्लाह। बाक़ी साईं बहरिया टाउन माना इंजॉय कयो। असांजी दिलि ई कोन थी चए त कैमरा खे बंदि कयूं, छो जो हिते एॾा हसीन मंज़र आहिनि जो बाक़ाइदे माना दिलि चए थी पिया रिकॉर्ड कयूं ऐं पिया तव्हां ॾिसो। हे साईं दुनिया जी वॾे में वॾी 3 नंबर मस्जिद अथव। 3 नंबर वॾे में वॾी मस्जिद जेका बहरिया टाउन कराची में आहे। ऐं हिन में साईं 8 लख नमाज़ी हिक ई वक़्त में नमाज़ पढ़ी सघनि था। माशाअल्लाह साईं वॾी मस्जिद आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था। रोहित भाई मां पहिरियों दफ़ो आयो। सही हाणे तूं भले मूंखे उर्दू में जवाबु ॾे, मां तव्हां सिंधी ॻाल्हाई छो जो मूंखे उर्दू न ईंदी अथई। अच्छा हाँ इंशाल्लाह बिलाल भाई। जी आप भी, आपका अपना घर है इधर? नहीं आप जब दिल चाहे दिन हो रात हो नहीं आ जाओ, बगैर कॉल किए आओ। इंशाल्लाह आएंगे और व्लॉग्स वगैरह बनाएंगे इधर के हम जरूर आएंगे इंशाल्लाह। और ये चेक करो व्यू सही मस्जिद का माशाल्लाह। ये इकरा यूनिवर्सिटी ये दिखाओ व्यूअर को। अच्छा इकरा यूनिवर्सिटी। अच्छा ये साथ में इकरा यूनिवर्सिटी। अच्छा इधर अंदर ही है यूनिवर्सिटी भी। वाह ए सही मनाज़र अथव बहरिया टाउन जा, तव्हां ॾिसी सघो था। साईं तवाज़ु होटल अथव जंहिं असां नाश्तो करण जे लाइ वेठा आहियूं। नाश्तो कंदासीं
उन खां पोइ वरी असां वेंदासीं मेन कराची जी तरफ़। कराची जे बहरिया टाउन में आहियूं, पोइ मेन शहर वेंदासीं, हुते कुझु कमकार आहिनि, बसि असां सां गॾु रहिजो। बहरिया टाउन खां वञूं था पिया वापसि ऐं हे वठूं था टूल। हे अथव बहरिया टाउन जो टूल। त भई हाणे हलूं था फैक्ट्री, ऐं फैक्ट्री ख़बर अथव सीएवर बाय मज़ारी। सो हुते मिलंदासीं, या त मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। हिन व्लॉग जो कंदासीं हिते ई एंड, छो जो व्लॉग इलाही वॾो थी वियो आहे। सो भाउ खे मां सेखारियां थो सिंधी, दुआ कयो त सिखी वञे। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में, तेसिताईं सिंध सलामत, साथ सलामत, सदा ई गॾु।